सैर था कन हाँ चढ़ो पिया बेड़ी में नसीर साहब नसीर साहब असां सां गॾु बीठा आहियूं लाइ विया आहियूं दोस्तनि जी है जी हाँ यादगार लम्हा आहिनि असीं अब्दुल कादिर जूणी साहब जहिड़े अज़ीम सिंधी ॿोली जे लेखक खे हिकिड़ी नई रवायत मुताबिक़ मोराणो सक़ाफ़त जी तरफ़ां हिते यादि पिया कयूं बसि ज़िंदगी जा 4 ॾींहं सभिनी खे सलाम आहे महिरबानी साईं नसीर अहमद साहब जो तव्हां वीचार ॿुधा सिंधू दरिया ते बीठा आहियूं एहसान साहब साईं तव्हां कुझु ॻाल्हायो साईं बि ॻाल्हायो प्रोग्राम ही दोस्त असांजा सिंधू दरिया ते सैर पिया कनि ॾाढो मज़ो अचे पियो तमामु ई सिंध जा वॾा नामवर शाइर असां सां गॾु आहिनि ऐं हिकिड़ो साईं जीअं तव्हांखे मां पहिरियों अर्ज़ु करे वियुमि त असांजे सिंध जो हिकिड़ो वॾो नाम साईं अब्दुल कादिर जूणेजो साहिबु उन जी असां ही प्रोग्राम रखियोसीं हुनजे यादि में सिंधू दरिया ते ॿेड़ियुनि ते वेही जेको आहे दोस्त हुनखे प्रोग्राम असां कयो आहे ऐं सिंध जा साईं जामी चांडे साहब वारा दोस्त काफ़ी खोड़ सारा असांजा मौजूद आहिनि ऐं असां सां गॾु आहिनि ऐं दिलि चयो तव्हां दोस्तनि सां लाइव अचे कुझु दोस्त असांजा होॾे ॿेड़ियुनि ते सैर था कनि घुमंदा था वतन इंजॉय था कनि प्रोग्राम असांजो थी वियो आहे गुज़री वियो आहे ऐं उनखां पोइ वरी जेको आहे दोस्त असांजा ई ॾिसो तव्हांखे दरिया जी पुली सां नज़र ईंदी हूंदी हे ॿाहिरों वारीअ जा गेट आहिनि तमामु तव्हां दोस्तनि जूं महिरबानियूं हफ़ीज़ुल आबरो साहब डॉक्टर साहब जी वॾियूं महिरबानियूं लख एहसान संगत जा दोस्तनि जा ऐं मौसम बि ॾाढी ख़ूबसूरत मौसम आहे जुड़ाली मौसम लॻी पई आहे ऐं हिकिड़ो असां हिते घुमंदा वठूं पिया पंहिंजी सही संगत सां असां एहसान राहू जो साहब अजनि ऐं काफ़ी खोड़ सारा असांजा दोस्त अची असां सां गॾु आहिनि मां थोरो देरि पहुतुसि इन करे किथे ॻाल्हाइनि फ्रॉम ते असां मोराणो सक़ाफ़ती अदबी सिंधियत सोसाइटी तरफ़ां 2005 में मूं हुनजो बुनियादु विधो ऐं अॼु असां हीअ अब्दुल कादिर जूणे सिंध जे तमामु नामो लेखक ड्रामा नवीस कहाणीकार साईं अब्दुल कादिर जूणे जो अॼु ही ताज़े ते रेफरेंस के जानी थी सिंधू किनारे रखीसीं साईं अब्दुल कादिर जूणे जो पंहिंजे मिज़ाज में तमामु वॾो माण्हू हो हुन जूं लिखणियूं हाकड़े जी तहज़ीब ऐं ॿोली सां सलाड़ियल हुयूं संदसि होरो कहाणी खां वठी दी डेड रिवर ताईं जेको नावल छपियो आहे ॿाहिरि अञा हू पाकिस्तान में मार्केट थी न सघियो आहे ऐं असांजी कोशिशि रहंदी त उनखे जल्द ट्रांसलेट करे सिंधी में हिते पाकिस्तान में उनखे मार्केट कयो वेंदो उहो सॼो हाकरे जी तहज़ीब ते लिखियलु आहे नावल आहे साईं अब्दुल कादिर जूणे जो मुंहिंजो मौसन हो ऐं तमामु यादगिरियूं सलाड़ियल आहिनि साईं असांखे सदा यादि हिसे असांजो दोस्त हो जे तव्हांखे पंहिंजा इहे वीचार ॿुधाया ऐं हाणे वरी असां ईंदासीं असां लाहौज साहब खां बि कुझु वीचार वठंदासीं जेको तमामु ई ख़ूबसूरत नज़ारो आहे ऐं जोड़ाली मौसम आहे हे तव्हांखे थोरो मथे बादल बि नज़र ईंदा हूंदा तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत मौसम ऐं दिलकश मंज़र आहिनि ऐं इनशाअल्लाह ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे इहे सभु जेको आहे सो असांजो प्यारो दोस्त असांजो प्यारो भाउ एहसान राहू साहब उन जा महिरबानियूं आहिनि जिन असांखे हेॾे होॾे प्रोग्राम असांखां अटेंड करायो ऐं ॾाढी दिलि ख़ुशि थी मोरा तव्हां सभिनी दोस्तनि खे सदा सलामत रखंदो शादो आबाद हूंदो एॾो यकीन कयो अहिड़ो हिकिड़ो ख़ूबसूरत ज़बरदस्त जेको आहे माहौल ऐं प्रोग्राम जेको जुड़ियो आहे मूंखे लफ़्ज़ कोन्हनि जेके मां बयानु कयां मां एहसान साहब खे चवंदुसि थोरो तव्हां कुझु वीचार वंडींदो थोरो अचो लाइव ॻाल्हाइनि ही अॼु साईं असांजे सिंधी ॿोलीअ जो जेको महिंदा कहाणीकार हो
इन खां वधीक मशहूरु ड्रामा निगार हो। आज जे ज़माने में हुन जा जेके PTV ते ड्रामा हलंदा हुआ त हिकु दफ़े साईं पाण अब्दुल कादिर जूनिजी साहिबु मूंखे इंटरव्यू में ॿुधायो हो त ज़ियालक मूंखे दावत ते घुराए मूंसां गॾु वेही करे मुंहिंजे ड्रामे जूं हिकिड़ी क़िस्त ॾिठी हुई ऐं ज़ियालक उनखे उन ड्रामनि खे करे काफ़ी जेको आहे सो उन सम्झो कि जहिड़ा इनाम ॾिना हुआ ऐं साईं अहिड़ो एतिराफ़ बि कयो हो हुते त भई ज़ियालक मूंखे ॾिना ऐं मूं वरिता हुआ। साईं पंहिंजे दौर जो वॾो कहाणीकार, नावल निगार ऐं ड्रामा निगार हो। हीअ असांजो सिंध जो तमामु ई ख़ूबसूरत शाइर, ख़ूबसूरत दोस्त, असांजो प्यारो भाउ अहसान रावजो साहिबु। जीअं काफ़ी दोस्तनि तव्हां सां जेको आहे सो लाइव आया, उन्हनि सां जीअं प्रोग्राम असांजो ख़तमु थियो थो विच माहौल में हुयो, कुझु दोस्तनि जूं तकरीरूं हलनि पियूं जेको मां उहो लाइव न हलाए सघियुसि। हिकु त दरिया में हुयासीं ऐं ॿेड़ियूं ॿेड़ियूं माशाला लुॾनि पियूं, वॾो हिकिड़ो अजीब मंज़र हुयो, दिलकश नज़ारा जेके चइबा आहिनि। ऐं अहिड़े हवाले सां बोला तव्हां दोस्तनि खे सदाईं सलामत रखंदो। साथ सलामत, सिंध सलामत, जीए सिंध, जीए सिंधु देश।